अस्सलाम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां मोहम्मद पवार शामिल करूं था हिन वक्त जी खबरूं। नाज़रीन, कंडियारो शहर के खांगी स्कूल शहबाज स्कूलिंग सिस्टम के मेन कैंपस में जश्न बहार फेस्टिवल मुनक़द किया वियो, जंहिंमें मुख़्तलिफ़ कार्नर्स रखा विया, जिनमें लगड़ उडाइण, मेहंदी हणण, डिज़ाइन, ड्राइंग, पेंटिंग करण, शाह अब्दुल लतीफ़ बिटाई जा सुर ऐं साइंसी नुमाइश सां गॾोगॾु खाधे पीते जा स्टॉल पिणु लगाया विया। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर असद जाफ़री जी ख़बर मूजिब उन मौके ते स्कूल जे प्रिंसिपल फ़कीर मेहराब अली मल्हा, अब्दुल क़यूम मल्हा, परवेज़ अहमद मल्हा, जॾहिं त महिमाननि ऐं वालिदीन अब्दुल शकूर ॾेपर, अॻूणो पीटी अलिफ जे सदर सैयद वरील शाह, रोशन अबड़ो, रफ़ीक मैसर, उस्ताद अयास मल्हा, डॉक्टर सफ़ीर अहमद खोखर, एडवोकेट ज़हूर सांगी, शफीक अहमद मल्हा, मसूद अहमद अबड़ो, यासिन अहमद, ज़हीर अहमद लाखो, गुलाम नबी, अब्दुल करीम मुंगरियो, मंसूर पीरज़ादो ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौके ते शहबाज स्कूलिंग सिस्टम जे प्रिंसिपल फ़कीर मेहराब अली मल्हा ॻाल्हाईंदे चयो त अहिड़ा प्रोग्राम हर तालीमी इदारनि में थियणु घुरिजनि, जॾहिं त स्कूल जे शागिर्दनि साकिब मल्हा, मक़सूद अहमद ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त तालीम सां गॾोगॾु अहिड़ा प्रोग्राम थींदा रहनि। वधीक खबरुनि या अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।